जरा माण्हू बि केॾा ज़ालिम आहिनि, संग दिल था बणजनि त अल्लाह जे दर ते बि नथा झुकनि, ऐं मुशरिक था बणजनि त काठिन जे आॾो बि झुकी था पवनि। थूणी मुछूं बि पाण, रंदो बि पाण हयूंसि, इगड़ी बि पाण ॿधूंसि, रसण सां सुक बि पाण कयूंसि, ॿहूं बि पाण ॿधूं बीठा अथसि। गाज़ी, अरे गाज़ी ना है काठी आ, गाज़ी, अरे ना है गाज़ी काठी, गाज़ी चरियो छा रुगो रस्सा छिनेस त गाटो भञई। अल्लाह अल्लाह ए काॾों जो घोड़ो हथ करे खरखलो हणी टीरोज़ जे सेंट जी शीशी मथों हारे झुल पाराए चई मौला, अरे मौला ना है घोड़ो आ, मौला अरे ना है मौला कहर करे घोड़ो आ। कायनात जा घोड़ा गद कर मां शहीद करबला जे घोड़े जे सुंपन जे दस जे मत लॻंदो मान। सब चओ सुभान अल्लाह। दाड़ियां ॻाल्हायो, सवाई गॾिजी ॻाल्हायो, सियाणा थो कयो छा था, तवज्जो कर। हुसैन जो नानो मोहम्मद 5 मिंट कंहिं मकान में वेठो हुजे, मां अॼु पंहिंजे मदरसे में आलम थो खोड़ियां, जहिड़ो ई ख़तम, बस रुगो 5 मिंट मिठो मोहम्मद करीम साईं वेठो हुजे। अबा ठीक तो ॻाल्हायां, मरीज़ छो विया आहियो, अबा ठीक तो ॻाल्हायां। चङो सोहणे अरबी को साबित नथा करे सघो, अबू बकर साईं सां, उमर साईं सां, उस्मान साईं सां तव्हांजो जहिड़ो आहे, सोहणे अली वटां साबित कयो। हज़रत अली साईं 5 मिंट कंहिं मकान में वेठो हुजे त बि असां तयार आहियूं। चङो भला हज़रत अली साईं बि न वेठो, हज़रत इमाम हसन साईं वेठो हुजे, अबा ठीक तो ॻाल्हायां। सोहणो हुसैन वेठो हुजे, अबा ठीक तो ॻाल्हायां। 12 इमामनि मां को इमाम वेठो हुजे डंडे कुंडे वारनि सां गॾु, या अच त मां तोखे ॿुधायां, सोहणे पाक मोहम्मद जी मुहब्बत बि मस्जिद सां, सोहणे अली जी मुहब्बत बि मस्जिद सां, इमाम हसन मुज्तबा जी मुहब्बत बि मस्जिद सां, शहीद करबला जी मुहब्बत बि मस्जिद सां, 12 इमामनि जो ताल्लुक बि मस्जिद सां। ला इलाहा इल्लल्लाह।